अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी हुकूमत महांगाईअ जे सटियल आवाम ते बिजली बम किराए छॾियो। बिजलीअ जो फ़ी यूनिट ₹1.95 महांगो करण जो ऐलान। वफ़ाक़ी वज़ीर उमर अयूब चयो आहे त गर्दिशी कर्ज़नि जी ज़िम्मेवार अॻूणी हुकूमत आहे जेका असांजे लाइ बारूदी सुरंगूं विछाए वई आहे। ताबिश गौर चयो आहे त बिजली विरहाईंदड़ कंपनियुनि जे हिक हटी 2 सालनि में ख़तमु कई वेंदी। असद उमर चयो आहे त माज़ीअ जी हुकूमत जे फ़ैसिले तहत बिजली ₹9 महांगी थियणु घुरिजे। चीन जी कोरोना वैक्सीन 31 जनवरी ताईं पाकिस्तान पहुची वेंदी। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशीअ चयो आहे त फेबरवरी ताईं कोरोना वैक्सीन जा 11 लख डोज़ पाकिस्तान में पहुची वेंदा। चीन कोरोना वैक्सीन जे पाकिस्तान में तयारीअ ते बि राज़ी थी वियो आहे। खैरपुर नाथन शाह ताज होटल भरिसां इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार कोच जो मोटरसाइकिल खे टक्कर, जंहिं जे नतीजे में खैरपुर नाथन शाह वासी मोटरसाइकिल सवार आमिर जमाली थॾे ते फ़ौत थी वियो। मछरियल माण्हुनि पारां कोच खे बाहि ॾेई साड़ियो वियो, जंहिं मौक़े ते मोटरवे पुलिस पहुती पर आख़िरी इतलाउनि ताईं फायर ब्रिगेडियर न पहुची सघी। अठहठ मोरी भरिसां 60 मैल थाणे जी हद में जवाबदार गुलाम अली बिरोईअ बंदूक जा फायर करे पंहिंजी भेण साबरा बिरोई ऐं नौजवान मोहम्मद हनीफ़ बिरोईअ खे कारियां इल्ज़ाम हेठि क़तल करे छॾियो ऐं पाण फरार थी वियो। राब्ते करण ते 60 मैल थाणे जे SHO मंज़ूर अली भंगवार ॿुधायो त असां वाक़े वारे हंधि पहुची ज़रूरी कार्रवाइनि लाइ लाश इस्पताल खणाए वञी रहिया आहियूं ऐं जवाबदार खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। प्रेस क्लब 60 मैल जे साल 2021 जे लाइ नई बाडी चूंडल इजलास ज़ेर सदारत प्रेस क्लब 60 मैल जे बानी सीनियर सहाफ़ी इज़हार मरीअ जे थी गुज़रियो, जंहिंमें मेंबरनि जी अक्सरियत राय सां साल 2021 लाइ नवां उहिदेदार चूंडिया विया। सरपरस्ती आला ढोलण खान डायरी, सदर हाकिम अली लुंड, नायब सदर ज़वार रफ़ीक हुसैन मरी, जनरल सेक्रेटरी इज़हार मरी, जॉइंट सेक्रेटरी असगर अली रिंद, फाइनेंस सेक्रेटरी अहमद रज़ा डेहराज, इतलात सेक्रेटरी मुबीन अहमद मरी, ऑडिटर अब्दुल लतीफ़ डायरी ऐं ऑफिस सेक्रेटरी गुल रहमान जलवाणी चूंडिया विया। जंहिं मौक़े ते नएं बाडीअ जे चूंडियल सदर हाकिम अली लुंड चयो त आउं सभिनी सहाफ़ी दोस्तनि जो थोराइतो आहियां जिन मूं ते एतमाद कयो ऐं हुन चयो त 60 मैल जे अवाम जो आवाज़ ऐवाननि ताईं पहुचाइण में असीं पंहिंजो निमाया किरदारु अदा कंदासीं। काज़ी अहमद वेझो नेशनल हाईवे ते गश्त कंदे इंस्पेक्टर अमीर ज़ैब ऐं सब इंस्पेक्टर मंज़ूर चना मोटरवे पुलिस भेट 30 जे ऑफिसरनि रोड जे किनारे ॿार मुजाहिद उमिरि अटकल 10 साल रोईंदे ॾिठो, जेको घर जो पतो सही न पए ॿुधाए सघियो, जंहिंखे पंहिंजी तहवील में वठी उन जे घर जी ॻोल्हा शुरू करे छॾी ऐं ॿार जे घर जो पतो लॻायो वियो जेको भान सईदाबाद जो हुयो। ऑफिसर्स तमामु कार्रवाइनि बैदि ॿार खे पंहिंजे माइटनि जे हवाले कयो। क़ाइदे जमियत हज़रत मौलाना फज़ल रहमान साहब ऐं हज़रत मौलाना मुफ्ती असद महमूद साहब, जमियत उलमा इस्लाम नवाबशाह ज़िले जे अमीर कारी अब्दुल क़यूम चन्ना साहब ऐं जनरल सेक्रेटरी मौलाना अब्दुल करीम बिरोई ऐं ॿियनि क़ाइदे जमियत कराचीअ सां मुलाक़ात कई। अफ़सोसनाक ख़बर, ठारूशाह जो ज़मींदार ऐं उॼण बिरादरीअ जो चङो मुड़ुसु सरदार रईस पीर बख़्श उॼण हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो, जंहिंजी नमाज़ जनाज़ संदन अबाणे ॻोठ पीर बख़्श उॼण में पढ़ाई वई, जंहिंमें सियासी समाजी ऐं मुअज़्ज़िज़ीन वॾे अंग में शिरकत कई। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।